लानत लानत हाँ नाज़रीन, मदे जी मां इंतहाई अफ़सोसनाक ख़बर है, दुख की ख़बर अवां शेयर कंदा हलूं तो DSP मदे जी अगवाणी में मुख़्तलिफ़ थानन गायजा अमरोड मदे जी पुलिस नफ़री APC चयन साण करे ॻोठ पलीजा पवण ते चढ़ाई करे ॾिनी है। पुलिस चादर चौधी वारी जो तक़दस पमाल कंदे घरन में काए पई। पुलिस औरतुन मासूम ॿारनि मथा सख्त तशद्दुद जो निशानो बणाए घरन में भंज ठाह कई ऐं घरन में पयल अनाज बैटरियूं UPS सोलर प्लेटूं ऐं ॿियो क़ीमती सामान खणी वई है। पुलिस जी अहिड़ी कहिड़ी कार्रवाई सबबि घर में महिमान थी आयल पीरसन औरत 45 साला मसमात मुरादा पवण दिल जो दौरो पवण सबबि फौत थी वई है। ॻोठाणनि लाश खणाए जिंदोदरो वाराए पुल वटि सखर लाड़काणो मेन रोड बंद करे धाणू हणी रोड बंद करे छॾियो। ॻोठाणनि एजाज़ पंवर सदाकत पंवर ऐं ॿियनि चयो आहे त मदे जी शहर जे पठान बिरादरी सां तालुक़ रखंदड़ यासिर शाह पठान बासरनि जी मदद ऐं आशीर्वाद सां कूड़ो केस करे असां मथां पुलिस रेड कराई है। मुज़ाहिरीन हुकाम बालागां मीर यासिर शाह पठान SHO मदे जी सत्ता जागीराणी DSP मदे जी ज़ुल्फ़कार पठान ॿियनि मथां हिन खून जो केस दाख़िल करण जी घुर कई है। नाज़रीन वधीक मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे पंहिंजा तफ़सील ॿुधाया त असांजे यासिर शाह कराई रेट जो अॻु कुता पेरा खणी आया उन में बेगुनाह मुंहिंजे सोट खे रज़ामंद खे वतन मुंहुं ॼाणाए असां उनखे हाणे के चा असां ते ॿीहर रेट कराई यासिर शाह ऐं के चा आगा सिराज जे ज़ोर ते DSP मदे जी ऐं सूबेदार मदे जो हद जो मालिक आहे उन रेट कई। मां चयोमान साहब मुंहिंजे घर तां न घिरो जो कुछ है तव्हां मूंखों पुछा कयो मां तव्हांखे ॿुधायां थो छा आहे चकर छा ते रेट कई अथव। चए न असां रेट कंदा असांखे हुकूमत जो ज़ोर आहे SP जो। मतलब तव्हां ॻाल्हि था कयो न मां माज़ूर आहियां तव्हां मूंसां ॻाल्हि कयो। मूंखे दड़का सड़का ॾे धिका ॾे मुंहिंजे घर में घिरी पिया जंहिंमें औरत हुई मां झलियो मान त मतलब मुंहिंजे घर तव्हां न घिरो ज़ैफ़ां जो यहाँ फाटी पवंदो ते बि ज़िद करे सूबेदार ऐं DSP आगा सिराज जे ज़ोर ते मुझे घर घिरी पिया जंहिंमें औरत जो यहाँ फाटी पियो आहे। हाणे मां इहो हाणे लाश धणू न खणंदुमि तकिड़ो जेसीं ताईं FIR न थींदी यासिर शाह ते। DIG लाड़काणे के मुझे अपील थी करे सूबेदार के ते भी यासिर शाह जे ते FIR न थींदी। लाड़काणे ते DSP जो DIG आहे उनके अपील तो क्या ज़िले शिकारपुर जो SP उनके भी अपील तो क्या हाणे जो हाणे मुझी FIR कटिजे यासिर शाह ते यासिर शाह जा भाइर जे FIR न कटिबी मुझो इतलाश पियो हूंदो भली खणी छा बि थी वञे। सर असां ॿाहिरि हुयासीं असां ज़मीननि ते लिखतल हुयासीं पुलिस आई असांखे ख़बर पइजी वई ॻोठ में पुलिस आहे असां ॿाहिरि हुयासीं। इहा पोइ ते ख़बर पई त असांजी कुराड़ी पुलिस जे दहशत में उन जे माना दहशत जे करे वफ़ात करे वई। उन ते ॾाढो तशद्दुद कयूं घरनि में भञ ड्रुख कई अथऊं। असांखे इंसाफ़ खपे असांजी वज़ीर आला खे सिंध आला खे असांजी अपील आहे त असां इंसाफ़ कयो। वाक़ियो इहो आहे महीनों पहिरियों नासिर शाह के केर भी गोलियों हणी वियो ताक़त उनजी कार के सो वो पोइ रेटियूं असां ते कराईंदो रहे पोइ उन कुत्ता घुराया उहे कुत्ता अची असांजे उन ते वेठा उताकत स्कूल में जाते असांजी राशगाह हुई उतड़े कुत्ता अची वेठा पोइ उन खां पोइ असां सां नाजाइज़ियूं कंदो थो अचे। पोइ ॾींहुं ख़ाली न आहे कंहिं महिल राति जो रेट थो कराए कंहिं महिल ॾींहं जो रेट थो कराए। सो हाणे असांजो मुतालबो इहो आहे त असां यासिर शाह ते भी केस कंदासीं ऐं उनजे भाइरनि ते भी। ॿियो अॼु जेको मसइलो इहो हुयो त जेको पुलिस रेट कई असां ते उन में मुलवस हुया आगा सिराज खान दुरानी हुयो ऐं ॿिया चङा जेके भी इन्हनि जा पाण में ॿधल हुया असां ते रेट कयूं। आया जंहिंमहिल हिते असांजे झलियोसूं त घरनि में न घिरो ज़ोरिया माना पुलिस वारा पूरी फोर्स सूधो घर में जंहिंमहिल घिरिया त कुराड़ी असांजे महिमान आयल हुया उन में कुराड़ी जेकी हुई उन पुलिस कॾहिं ॾिठी न उनजो ॾिठो त उनजो माना पोइ हाणे हाँ फाटी पियो माना या माना उन ते अटैक थी वियो असर थी पियो सो उहा माना फोत थी वई। पोइ सो इन जे करे असां हाणे हिते आयासीं अची हड़ताल कई त असांजो मुतालबो इहो ई आहे त असां उन ते केस कंदासीं असां सां नाजाइज़ थो करे चङनि मठनि खां असां उनखे वर्दियूं ॾियारायूं बाबा अच तूं असां सां ॻाल्हियूं कर यको असां सां ॻाल्हियूं बि न पियो करे उनखां अलावा चयोसीं त भला केस कर यको केस बि न पियो करे महीनो खण पुलिस असांजे यको वेठी रोज़ पुलिस अचे पई असां माण्हू ॾिनोसीं बाबा अच तूं असां सां ॻाल्हियूं कर असां सां साईं ॻाल्हियूं बि न पियो करे यको
सो हाणे असां इन जे करे हड़ताल कई आहे